पखो वेझो लाड़काणो कराची इंडस हाईवे ते अल्ताफ़ मुगेरी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ धरणो जारी आहे। धरणे सबबि कराची लाड़काणो ऐं इस्लामाबाद तरफ़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल आहे। हज़ारे गाॾियूं बीठल आहिनि। मुजाहिरीन जो चवणु आहे त 12 ॾींहं अॻु कंब जे ॻोठ कोर मित्तल वटि अल्ताफ़ मुगेरी खे क़तलु कयो वियो हो। संदसि कातिल अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि थिया। पखो वेझो लाड़काणो कराची इंडस हाईवे ते अल्ताफ़ मुगेरी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ धरणो जारी आहे। धरणे सबबि कराची लाड़काणो ऐं इस्लामाबाद तरफ़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल आहे। हज़ारे गाॾियूं बीठल आहिनि। पखो वेझो लाड़काणो कराची इंडस हाईवे ते अल्ताफ़ मुगेरी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ धरणो जारी आहे। धरणे सबबि कराची लाड़काणो ऐं इस्लामाबाद तरफ़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल बणियल आहे। मुजाहिरीन जो चवणु आहे त 12 ॾींहं अॻु कंब जे ॻोठ कोर मित्तल वटि अल्ताफ़ मुगेरी खे क़तलु कयो वियो हो। संदसि कातिल अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि थिया।